अब अगर रहियो मसलो सत ज़मीनूं सत आसमान कीअं आहिनि, अल्लाह खे इल्मु आहे त अल्लाह बक़ायूं 6 ज़मीनूं काथे रखियूं आहिनि ऐं बक़ाया 6 आसमान काथे आहिनि। दुनिया जे अंदरि हे जेको ज़ाहिर न आहिनि। हा, दुनिया जे अंदरि जंहिं सरज़मीन ते असां वेठा आहियूं इहा हिकिड़ी प्लेनेट आहे। हे दुनिया आहे हिकिड़ी प्लेनेट अर्थ आहे। ईअं सम्झो चंड बि हिकिड़ी प्लेनेट आहे ऐं चंड खां अॻिते हिकिड़ो मरीख़ सितारो आहे, उहो बि हिकिड़ी प्लेनेट आहे। पर अहिड़ियूं प्लेनेट यानी अहिड़ा बाल, दुनिया बि हिकिड़ो क़ाइमु मक़ाम बाल जे जॾहिं जहाज़ में चढ़ंदो न, पोइ तव्हांखे हिकिड़ो बाल लॻंदो बसि। जॾहिं घणो हिन खां परे ईंदो त बसि हिकिड़ो बाल हूंदो। पर पूरी काइनात जे अंदरि अहिड़ा बाल जेके आहिनि न दुनियाऊं या अहिड़ा सितारा या अहिड़ा सियारा 250 बिलियन जे एतबार सां आहिनि। हा, अल्लाह खे इल्मु आहे त अल्लाह जूं 6 ज़मीनूं पोइ कहिड़ी जॻह ते आहिनि। असांखे जंहिं शइ जो हुकुम आहे अल्लाह ताला क़ुर में फरमायो आहे असांखे ईमान करणु खपे, बिल्कुलु आहिनि। नज़र छॾे खां नथी हुजनि साईं, जीअं जन्नत नज़र नथी अचे मुमकिन आहे पोइ ईअं 6 ज़मीनूं बि नज़र नथी हुजनि। जहन्नम अल्लाह ताला क़ुर जे अंदरि फरमायो आहे जहन्नम आहे पर असांखे नज़र नथी अचे। क़बर जो अज़ाब आहे पर असांखे क़बर जो अज़ाब नज़र में बिल्कुलु न ईंदो आहे। त घणियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके इंसान जे अखियुनि खां विच में पर्दे जो मुफ़ासिल हूंदो आहे ऐं नज़र बिल्कुलु न ईंदियूं आहिनि। त बसि क़ुर जंहिं शइ जो हुकुम करे थो उन जे मथां असां ईमान आणणु वञणु बणिजी